नाज़रीन, हैदराबाद से मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि में तरसल बोर्ड मुतासिरनि खां तालीम खाते जूं बिल्डिंगूं ख़ाली कराइण जो लेटर जारी थियण खां पोइ बोर्ड मुतासिरनि जो पंहिंजे माॻनि ॾांहुं वापसि वञण जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ हैदराबाद जे ब्यूरो चीफ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, सॼी सिंध में जेका बोर्ड जी सूरत हाल हुई, बोर्ड खां पोइ जेके बोर्ड मुतासिर माण्हू हुआ उहे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में कैंपूं क़ाइमु करे जेके वेठल हुआ, उहे हिन वक़्तु उन्हनि शहरनि में जेको पाणीअ जी लाथ अचण खां पोइ उन इलाइक़नि में पाणी कढियो पियो वञे, निकाल कयो पियो वञे, त माण्हुनि जी वरी ॿीहर पंहिंजे घरनि में बहाली जेका हुआ थी रही आहे। हितां जेके कैंपनि में तरसियल हुआ उहे माण्हू वरी पंहिंजे फैमिलियुनि समेत वापसि पंहिंजे माॻनि ते वञनि पिया। ऐं हिते अॼु ताईं माना सम्झो 20 फैमिलियूं जेके आहिनि उहे वापसि वञी चुकियूं आहिनि ऐं काफ़ी फैमिलीज़ जेके आहिनि बोर्ड मुतासिर उहे अॼु हितां रवानियूं थियनि पियूं पंहिंजे माॻनि ॾांहुं। उन्हनि खां मालूम कयूं था त हू कहिड़ियुनि तकलीफ़ुनि में हिते आया, इन खां पोइ वापसि वञनि था त कीअं महसूसु कनि था। हितां आयासीं, वॾी तकलीफ़ में आयासीं, हाणे हितां वञूं था असांखे बाक़ाइदा ख़ुशी थी आहे त असां पंहिंजे कखनि में मोटिया था वञूं। असांजो ॻोठु मेड़ आहे, हिन महिल असां 5 फैमिलियूं आहियूं, जे वञूं था बसि असांखे वॾी हिकिड़ी ख़ुशी थी आहे। पाणी अञा आहे, अञा 2 टे ॾींहं रहणो पवंदो हिते, माना तंहिंजे करे माना असां हिते रहिया पिया आहियूं। हींअर असांजा मेड़ जी जेका सूरत हाल सही थी वई आहे ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां दोस्तनि गाॾी मिली आहे कासाबाद खां, जेके पंहिंजे मेड़ वञी रहिया आहिनि। बसि ख़ुशी महसूसु थिए थी, दिलि खे सुकून मिले थो। हिते त असांजा बचा परेशान आहे, असां परेशान हुआसीं, पंहिंजो हाणे घर वञूं था, इहा असांखे ख़ुशी महसूसु थिए थी। सीट बाई सीट करे खणी वञूं था, ॿियो मथे सामान लॻल आहे, खटूं आहिनि, लॾा आहिनि, हंध ट्रपड़ आहिनि, उहे असां खणी वञूं था। असांखे हींअर तेल मिले पियो फ़िलहाल, पोइ किरायो जॾहिं असांखे मथां ईंदो बाद में असांखे ॾींदा किरायो। जेकी फैमिली वञे पई त उन में हिकिड़ी न्याणी आहे जेकी माज़ूर आहे, उनजो असां व्हीलचेयर जो बि इंतज़ाम कयो आहे। STS ऐं PYO दोस्तनि इहे मिली सिली हिकिड़ी डोनेशन कई आहे, उन खां असां व्हीलचेयर वरिती आहे। ऐं जेके बि तव्हां फैमिलियूं, असां वटि लॻभॻि अॼु 7 फैमिली वापसि सां खेर सां मेहर जी आहे फैमिली वञे पई, पर जेकी बि फैमिली वेंदी आहे असां उन्हनि खे वापसी में राशन बि ॾींदा आहियूं। जेकी असांजो हाल हूंदो आहे पोइ उन में जेकियूं ज़रूरतूं असांखे ॿुधाईंदा आहिनि, असांखे नीड्स ॿुधाईंदा आहिनि, उहे असां उन्हनि जूं पूरियूं कंदा आहियूं। माण्हू वञनि पिया, हू पंहिंजी हुते पाणी जीअं लहे पियो, माण्हू वञनि पिया, जिते पाणी बीठो आहे हू माण्हू वेठा आहिनि। हुननि खे असां मजबूर नथा कयूं त तव्हां निकिरो वञो, हू पंहिंजी रज़ामंदी सां वञनि पिया। वेंदा त असीं हिननि खे उमाणे छॾींदासीं ख़ुशी। असां जेको आहे 2 कोचूं कयूं, 2 कोचुनि में जेका टोटल माण्हू आहिनि त असां 75 माण्हू हिकिड़ी कोच में विहारिया। जंहिंमां हीअ असां हिकिड़ी कैंप न, असां हिन में कुझु माण्हू जेको आहे गवर्नमेंट बॉयज़ कॉलेज जेको आहे कासाबाद वारो, उहो उन जा माण्हू असां उन शिफ्ट कया। जी नाज़रीन, इहे जेके बोर्ड मुतासिर मुख़्तलिफ़ कैंपनि में तरसियल हुआ उहे हिन महिल पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि रवाना थी रहिया आहिनि। केतिरा ई बोर्ड मुतासिर जेके आहिनि उहे वापसि पंहिंजे माॻनि ॾांहुं रवाना थी चुका आहिनि। ऐं हिन वक़्तु बि हीअ बस जेका आहे पूरी हिकिड़ी फैमिलीज़ सां भरिजी जेका आहे वञे पई। मेहड़ ख़ासि तौर ते मेहड़, कैनशाह ऐं जोई जा जेके मुतासिर माण्हू आहे उहे हिन बसुनि ज़रिए वापसि पंहिंजे माॻनि ॾे वञनि पिया ऐं हू ख़ुशीअ जो इज़हार कनि था त असां जेका दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारी हाणे पंहिंजी ॿीहर बहाली करे रहिया आहियूं। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़ हैदराबाद।